खाधे पीते जो बंदोबस्त हितों जो वञे थो त पोयरनि जे लाइ बि 40 ॾींहंनि जो ख़र्च पको अथसि। सेहत भी अथसि, तंदुरुस्ती भी अथसि, हुकूमत जे तरफ़ों भी काई रुकावट कान्हे। अल्लाह से फरमायो मन इस्तता इलैहि सबीला, जंहिंखे एतिरी ताक़त हुजे उन जे मथां हज फर्ज़ आहे, जल्दी करे देर न करे। हज हिकिड़े वक्त में फर्ज़ थी वियो नी। मां पहिरियों हज कयो 2010 उन वक्त 1,35,000। हाणे उन वक्त मां हज ते न वञा ऐं पैसा ॿिए कम में लाए छॾिया। हाणे त साईं हज वञी थियो आहे 15 लाख। हिकिड़े वक्त में हज फर्ज़ थी वियो ऐं तव्हां पैसा खपाए छॾिया ॿियनि कमनि में। त हज पिया थींदा, हाली ज़मीन वठां, हाली प्लाट वठां, हाली दुकान वठां, हाली घर ठहिरायां, पोइ हज ते वेंदुसि। ईअं पैसा भी ख़त्म थी वियसि, सेहत भी ख़त्म। कुरान तो फरमाए जंहिंखे ताक़त भी आहे, पैसो भी आहे, पोइ भी हज ते न वियो त ही कम कयां। हाणे इहो हज क़यामत ताईं चंबड़ियल हूंदुसि, इहो फर्ज़ लहंदुसि कोन। मतां तव्हां चओ त हाणे पैसा कोन्हनि, मतां तव्हां चओ त हाणे मुंहिंजी सेहत न आहे। अरे बाबा जंहिं वक्त तो वटि पैसा हुया उन वक्त में छो न वे? जंहिं वक्त में तो वटि सेहत हुई उन वक्त में तूं छो न वे हज? ये हज जा महीना न हाजी हज ते वञनि पिया, तंहिंजे करे मुंहिंजी दिलि चयो त कुझु इन जे मुतालिक़ मुसलमाननि खे ॿुधाइजे। हज भी हिकिड़ो अहम फरीज़ो आहे। हाणे इहो हज इन सां चंबड़ियल हूंदो, इहो फर्ज़ लहंदुसि कोन। जीअं कर्ज़ माफ़ न आहे ईअं हज भी माफ़ कोन थींदो आहे जेसि ताईं पोयर पीउ जे बदिले में हज न कनि या ॿिए कंहिंखे हज बदल कराइनि, तॾहिं वञी फर्ज़ लहंदो। जेकॾहिं पोयरनि अबे जे बदिले में हज न कयो, हज बदल न करायूं, जीअं कर्ज़ी वांगुरु पकड़ियल हूंदो आहे, ईअं ही भी क़ब्र में क़यामत ताईं पकड़ियल हूंदो। तंहिंजे करे पैसो अची वञे त पहिरें नंबर ते इहो फर्ज़ लाहे अचे। ज़मीन पोइ बि वठी सघिबी, प्लाट दुकान पोइ बि ठहिराए सघिबा, जॻह पोइ बि ठहिराए सघिबी। अॻ में इहो अहम फरीज़ो माण्हू अदा कंदो। वमन कफर कुरान तू बमा हज जो इनकार कयो त छाजो हज? हाजी कहिड़ो चङा आहिनि, असां ग़रीबनि जो हज हिते ई आहे। असां ग़रीबनि जो हज कलंदर लाल ते आहे, बेटाई साहब जी दरगाह ते आहे, बोदले बार ते आहे। कुरान तो बमा ईअं चयो, इहो त सफ़ा काफ़िर थी वियो। इनकार न कर। ऐं जीअं मर्दनि ते हज फर्ज़ आहे, ईअं औरतुनि ते भी हज फर्ज़ आहे। 15-20 लख जो सोन अथसि, हज करे अचे। सोन विकिणे इहो सोन कमु कोन ईंदुसि। रहंदो हर साल पई ज़कात वधंदसि, पर हिकिड़ो शर्त वधीक आहे त औरत सां महरम सां। महरम समझो था? महरम जो इहो मतिलबु थोरे आहे त जंहिंजो नालो महरम हुजे हुन सां
महरम साण हुजेसि माना भाउ हुजेसि गॾु, भाटियो हुजेसि, भाणे जो हुजेसि, चाचो मामो हुजेसि, मुड़ुस हुजेसि, पीउ हुजेसि, पुट हुजेसि, जंहिंसां हिन जी शादी नथी थी सघे, जंहिंसां हिन माईअ जो निकाह नथो थी सघे, उन मर्द सां औरत हज ते वञे, उमरे ते वञे। जेकर अहिड़ो मर्द न आहे, भली करोड़पति बणिजी वञे, भली 100 एकड़ ज़मीन हुजेसि, उन ते हज फर्ज़ न आहे। जेकर ॿिए क़ौम वारे या ॻोठ वारे खे भाउ बनाए करे हज ते वेंदी, सवाब जे बजा गुनाह थींदुसि। जीअं खोड़ मायूं चवंदा आहियूं मुंहिंजो भाउ आहे, सौट खे बि भाउ बनायूं वेठियूं आहिनि, मारोट पुफाट खे बि भाउ बनायूं वेठियूं आहिनि। को इंदड़ आहे, को समार हज ते थो वञे, चइसि बिरादरी आहे, उनखे भाउ बनाए करे हज ते थी वञनि, न आहे ज़रूरत उन्हनि सां, बसि महरम न आहे, क्या मजे जी न ते काई मयार कान्हे का। हज ते औरत अकेली नथी वञी सघे बग़ैर महरम जे, उम्रे ते बग़ैर महरम जे नथी वञी सघे। मस्जिद में जुमे जी नमाज़ पढ़ण जे लाइ औरत मस्जिद में नथी अची सघे, ईद जे ॾींहुं ईदगाह में ईद नमाज़ पढ़ण जे लाइ नथी अची सघे, जनाज़े जी नमाज़ में मुड़ुस जो जनाज़ो थियसि